जेके भी दोस्त देखे वेठा है और काउंसिल ऑफ लाड़काने जा मेंबर उहिदेदार ऐं लाड़काने जा मञियल सितारा जेके किथे भी वेंदा है वो महसूस कराईंदा आहिनि कि हीउ लाड़काने जा फनकार आहे। दुबई हुजे, कराची हुजे, सखर हुजे। लाला मरूम चवंदो हो त मूंखे जेको प्यार दादू वारा चवंदा लाला दादू वारनि जो आहे ऐं लाड़काने वारा चवंदा त असांजो आहे। पर हक़ीक़त इहा त हो सॼी सिंध न पर सॼे पाकिस्तान जो महबूब फनकार आहे। ऐं हीउ हिकिड़ो मुंहिंजे मथां हिकिड़ो फ़र्ज़ु हुयो जंहिंखे तक़रीबन मां महसूसु कयां थो त 5-6 साल थिया आहिनि मुख़्तलिफ़ चैनलुनि ते सालगिरह मल्हाईंदा आहियूं। हीअ सालगिरह इन करे चयोसीं त कुझु दोस्त जेके असांजा पुराणा आहिनि उहे नाराज़ थी विया त लाला जी सालगिरह असां लाड़काने आऊं भाउ बदर जो वॾो पुराणो आहियां जंहिं मूंखे मान ॾिनो ऐं हीउ प्रोग्राम अॼु असां तरतीब ॾिनो आहे। आर्ट काउंसिल ऑफ लाड़काने जा जेके उहिदेदार साहिब आहिनि उन्हनि जो आऊं एतिरो बि जेकॾहिं शुक्रिया अदा करणो घटि आहे। हीउ हिकिड़ो ईअं करे सम्झो त मुंहिंजे मथां उन्हनि अहसान कयो आहे त हिकिड़ो बूटो हुयो उहो कोशिशि कई आहे त रुगो मल्हाई वञे, कंहिंखे ख़बर ई कोन्हे का। ऐं यकीन कयो त असांजा उर्दू जा जेके पाकिस्तान टेलीविज़न ते कमु था कनि पिया उहे था चवनि त हीउ फनकार लाड़काने जो हुयो, न हुनजी वरसी थी थिए न हुनजी सालगिरह थी थिए ऐं उहे उर्दू वारा असांखे ॿुधाइनि था पिया। उहो ॾुख ॾाढो थियो, इन जे करे सभिनी दोस्तनि खे ऐं इहो कर्ज़ु थो कयां अॻियां वञूं पोइ जेका इज़त मिले ऐं दुनिया खे बि ख़बर पए ऐं उनजे रूह खे बि ख़बर पवंदी त असां सां केतिरा सचा हुआ। मां वरी बि सभिनी जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। वॾी महिरबानी। साईं वॾी महिरबानी के भी महतो साहब तव्हांखे जस हुजे जो रियाज़ सुमरो खे त के भी महते खे अजरक पाराए रियाज़ सुमरो मथे अचो साईं प्लीज़ मथे न हले जी मथे अचो। ऐं मां सजाद सुमरो खे गुज़ारिश कंदुसि बदर खान खे अजरक वठाए। असांजे प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र आहिनि ऐं हीउ प्रोग्राम ख़ासि तौर ते आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानो के सरकार सां अवांजे साम्हूं थी रहियो आहे। उहे बि आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानो जे प्लेटफॉर्म सां तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम थी चुका आहिनि, थी रहिया आहिनि ऐं प्लानिंग में आहिनि। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी प्लीज़ पंहिंजे तव्हां ज़हन खे वियो त प्रोग्राम खे अॻिते वधायूं। हाणे मां गुज़ारिश कंदुसि बदर खान खे त वोट ऑफ थैंक्स लाइ अचनि अवां सां मुखातिब थियनि, उन खां पोइ असां बाक़ाइदा प्रोग्राम खे हलायूं। अवांजी भरपूर तारीफ़ बदर खान। कच्छे का छोटी लागत बदी नहीं जी जेड़ा